अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मीरवा घोरजाणी खां मुज़फ़्फ़र नूहानी जी ख़बर ॾींदा हलूं। मीरवा घोरजाणी तहलके ड्रिगड़ी यूनियन काउंसिल हाजी गुलाम मोहम्मद नूहानी में छिते ऐं रोलू कुतनि जो आज़ार वधी वञण करे कुत्ता मार मुहिम जो आगाज़ कयो वियो आहे, जेको सेक्रेटरी शाह मर्दान नूहानी ऐं संदसि टीम साजिद आराई ॿियनि जी अॻुवाणीअ में मुख़्तलिफ़ ॻोठनि में जारी आहे। ॻोठ सैयद नूर मोहम्मद शाह, ॻोठ हाशिम मल्ला, ॻोठ हाजी गुलाम मोहम्मद नूहानी कंगरो शाख, ॻोठ हुसैन बख्श लिगारी, ॻोठ रसूल बख्श दिल, ॻोठ अली खान लिगारी, ॻोठ सैयद वली मोहम्मद शाह, ॻोठ सैयद रोशन अली शाह, ॻोठ हाजी मोहम्मद सिद्दीक़ खासकेली। उन्हनि मौक़े ते सिंध इशूज़ चैनल सां ॻाल्हाईंदे सेक्रेटरी शाह मर्दान नूहानी ऐं क्लर्क साजिद आराई चयो त यूसी हाजी गुलाम मोहम्मद नूहानीअ जे कंहिं बि ॻोठ में अगरि चिते रोलू कुतनि जो आज़ार हुजे ऐं कंहिं बि जानदार या इंसान खे उन मां नुक़सान जो ख़दशो हुजे त फ़ौरन असांजे ॾिनल नंबरनि ते राब्तो करे जीअं असांजी टीम अची कार्रवाई करे असां कोर्ट सॻोरीअ जे हुकुम ते कुत्ता मार मुहिम बाक़ाइदे सां शुरू करे छॾी आहे। असां पंहिंजी टीम समेत ॻोठनि जा विज़िट करे जिते बि असांखे रोलुक्ता नज़र ईंदा उन्हनि खे ज़हर ॾेई मारे रहिया आहियूं। हिन वक़्त ताईं असां 250 खां वधीक कुत्ता मारे चुका आहियूं। वधीक असां ॻोठनि में पंहिंजा कॉन्टेक्ट नंबर ॾिना आहिनि। जीअं ई असांखे नुक़सानकार कुतनि जो इतला मिले थो, असां बर वक़्त पंहिंजी टीम वठी उन कुतनि खे ज़हर ॾेई मारियूं पिया।